अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल में आवां ताईं मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल अरबा ख़मीस जुमे ते रात जो 10 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी रात 2 वॻे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 ऐं शाम जो 4 वारी ख़बरुनि खां पोइ रिपीट टाइमिंग ताईं प्रोग्राम ॾिसी सघंदा। प्रोग्राम जी शुरूआत कजे थी मोहम्मद साहब। अॼु सिंध जी वॾी ख़बर इहा त ज़ुल्फ़िकार रिथा बाबति सिंध हुकूमत पंहिंजे जेके MPAs आहिनि 168 जो ऐवान आहे उन्हनि खे तलब कयो। उन्हनि खे रिथा जे हवाले सां फ़ाइदनि ऐं नुक़साननि जे हवाले सां जेके बि उनजी ब्रीफिंग उहा ॾिनी ऐं उन में इहा सूरत हाल आई आहे त 168 मां सिर्फ़ु 20 पता जंहिंमां ठटे मां सादिक अली मेमन सूबाई वज़ीर उन ऐं ॿियनि हिकु बाइकाट बि कयो। रऊफ़ साहब, बुनियादी तौर ते जॾहिं बि इन क़िस्म जी प्रोजेक्ट थींदी आहे, ॾिसो न, प्रोजेक्ट हिकिड़ी त थींदियूं आहिनि नंढियूं नंढियूं प्रोजेक्ट्स, हिकु इहा मेगा प्रोजेक्ट जॾहिं बि थींदी आहे त उनजी टोटल माण्हू जेके लोकल माण्हुनि खे तमामु ॼाण ॾियणु ज़रूरी हूंदो आहे त माण्हुनि खे पतो पए त हिन प्रोजेक्ट जो मतिलबु छा आहे, हिन प्रोजेक्ट मां माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, हिन प्रोजेक्ट में आफ्टर ऑल अहिड़ो कहिड़ो ऐं ॿियो इकनॉमिक रिटर्न छा आहे। इहे सभु शयूं ही जीअं चइबो आहे न त हाफ बेक्ड शयूं या हाफ कुक्ड शयूं। गोश्त आहे कचो, वाकरो गोश्त ॾाढो सुठो आहे, मुर्गीअ जो गोश्त ॾाढो सुठो आहे, पर तव्हां अधु ॻरियो अधु न, अधु पको अधु ॻरियो तव्हां माण्हुनि खे ॾियणु शुरू कयो त कंहिंखे कोन वणंदो। हमेशह का बि शइ जेकॾहिं थींदी आहे त उन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ो प्रोजेक्ट ठहंदी, उन जा प्लस माइनस मेरिट्स डीमेरिट्स फिज़िबिलिटी सॼी माण्हुनि जे आॾो अचे, ख़बर पए त आहे छा। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त लोकल ख़ासि तौर ते उन्हनि ज़िलनि जा माण्हू, ठटे ज़िले जा ख़ासि तौर ते माण्हू, उते पीपल्स पार्टी हाणे गवर्नमेंट आहे, ठीकु आहे, पीपल्स पार्टी खे उते इहो सोचणु खपे त उन्हनि जा पंहिंजा मुखालिफ़ आहिनि, उन मुखालिफ़ इन ॻाल्हि खे कैश पिया कनि, उन सां गॾु नेशनलिस्ट बि ज़ाहिर आहे इन प्रोजेक्ट जे ख़िलाफ़ आहिनि, त पीपल्स पार्टी खे त तयारी करे अचणु खपे ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी खे इन्हनि सभिनी माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु खपे, ॼाण ॾियणु खपे त प्रोजेक्ट आहे कंहिंजे लाइ आहे, छाजे मुतलिक़ आहे, अॻियां हिन मां कहिड़ा फ़ाइदा थींदा लोकल माण्हुनि खे या ॿिया माण्हू केरु में सेटल थींदा, इहे सभु शयूं इंपॉर्टेंट आहिनि। हूअं ॾिसो, हिन मुल्क जी बदकिस्मती आहे त जॾहिं लाहौर इस्लामाबाद मोटरवे ठहियो त हुनजे लाइ फिज़िबिलिटी हिकिड़ी ठही ऐं मोटरवे ठही ॿियो वियो, एस्टिमेटेड कास्ट हिकिड़ी हुई, आख़िर में एस्टिमेटेड कास्ट ॿी थी वई। हिन मुल्क जो कल्चर इहो आहे त का बि शइ जेको आहे सो इफ यू प्लान वेल यू एंड वेल, इफ यू डोंट प्लान वेल यू डोंट एंड वेल। मुसीबत इहा आहे त हिते का प्लानिंग कान्हे, का ॻाल्हि कान्हे, ऐं प्लानिंग त ठहियो पर जिन माण्हुनि जा कंसर्न्स आहिनि, जेके माण्हू तव्हांजा पॉलिटिशियंस आहिनि, तव्हांजा पंहिंजा नुमाइंदा आहिनि, तव्हां घटि में घटि उन्हनि खे एतिरी ॼाण ॾियो जो हू माण्हुनि में वञण जहिड़ा हुजनि, माण्हुनि खे ॿुधाए सघनि त हिन जा फ़ाइदा आहिनि नुक़सान जेके बि आहिनि। तंहिंजे करे असां हिन हमेशह ॻाल्हि कई आहे त पीपल्स पार्टी सां को मैकेनिज़म अहिड़ो को प्रॉब्लम आहे जे चइबो आहे न को मैन्युफैक्चर डिफेक्ट आहे अॼु जी पीपल्स पार्टी सां, जो तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे त कॉन्फिडेंस में वठो, तव्हां पंहिंजे माण्हुनि खे पूरी ॼाण त ॾियो, हू पंहिंजी फेस सेविंग त करे सघनि पंहिंजनि ज़िलनि में वञी, पंहिंजनि इलाइक़नि में वञी, जॾहिं हुननि जे इलाइक़ा एॾी वॾी मेगा प्रोजेक्ट में अची वेंदा। ऐं जेकॾहिं कंहिंजो इहो ख़्यालु आहे त समुंड जेको आहे सो रोज़ानो एतिरो पियो थो करे या ग़लति ॻाल्हि था कनि, कुझु कोन थो अरिड़हं एकड़ गिड़क आहे, हिन महिल ताईं असां जिते ॾिठो आहे समुंड उते बीठो आहे। अथई तव्हां ॾिसो वञी DHA कराची, उते डिफेंस हाउसिंग अथॉरिटी वारनि केतिरा समुंड में अंदरि खणी विया आहिनि, केतिरी ज़मीन समुंड जी खणी विया आहिनि। बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि अहिड़ी कजे जेका लॻे न। ताजदर साहिब चयो त 2025 ताईं जेकॾहिं इहो ज़ुल्फ़िकार रिथा न ठही त समुंड सॼे ठठे ज़िले खे गिड़काए वेंदो। ताजेदर साहिब वर्कर माण्हू आहे ऐं सॉरी ऐं सुठी रेपुटेशन वारो माण्हू आहे, पर इहा ॻाल्हि सफ़ा ॿाराणी आहे जेका ॻाल्हि कई अथई, ऐं उनखां पोइ लॻे थो त हुनजे मथे ते इहो इश्क़ आहे त इहो ज़ुल्फ़िकार आबाद ठहे, पर ज़ुल्फ़िकार आबाद जे लाइ माण्हुनि खे मुतमइन करिणो पवंदो, सिंध जे माण्हुनि खे त हिन प्रोजेक्ट जो मतिलबु छा आहे, हिन प्रोजेक्ट जो स्कोप छा आहे, हिन प्रोजेक्ट जी फिज़िबिलिटी छा आहे। मां अॻे बि चयो आहे त जेकॾहिं हिन प्रोजेक्ट जो मतिलबु आहे त सिंध में जेको सरप्लस ह्यूमन रिसोर्स आहे, माण्हू आहिनि, उहे कढी हिते आबाद कजनि ऐं उन सां गॾु नंढा यूनिट्स ठाहिजनि, इंडस्ट्रियल यूनिट्स ठाहिजनि, स्मॉल इंडस्ट्रीज़ जा यूनिट्स ठाहिजनि, जीअं माण्हुनि खे ट्रेनिंग बि मिले, रोज़गार बि मिले, त इहो वॾो इनक़लाबी क़दम थींदो। मूं रूस जो इनक़लाब पढ़ियो आहे त रूस जो इनक़लाब ईअं हो, उते माण्हू ॿाहिरि में खोड़ रहंदा ऐं इंडस्ट्रियलाइज़ेशन कान हुई, हुननि छा कयो, पहिरीं ज़राअत खे हुननि मैकेनाइज़्ड कयो, माना ट्रैक्टर्स, हार्वेस्टर्स, डोज़र्स, बुलडो, मतिलबु जदीद टेक्नोलॉजी करे त जीअं माण्हू बचनि।
ॾिसो न हिकिड़ी टेक्सटाइल फैक्ट्री नंढी या वॾी, तव्हां नंढी जी ॻाल्हि कयो, उन में जेकॾहिं 200 माण्हू कमु था कनि त अहिड़ियूं टेक्सटाइल फैक्ट्रियूं बि आहिनि ऑटोमेटिक जंहिंमें 10 माण्हू कमु था कनि। मां कोई ॻाल्हि करे वञा त इहो जेकॾहिं ज़राअत में इनकलाब अचे त इहे माण्हू खणी अचनि, सरप्लस माण्हू खणी अचनि ॻोठनि जा। पर ही त चवंदा कराची मां ॿाहिरां धारियनि आबादगारीअ लाइ हिननि अॻे DHA हाउस जेको सिटी आहे जंहिंमें 12,000 एकड़ ज़मीन सिंध गवर्नमेंट भुॻड़नि में ॾिनी DHA खे, उहा DHA वारनि स्कीम अनाउंस करे ऐं ॿाहिरनि माण्हुनि खे ॾेई छॾिया प्लॉट। सही, ॿाहिरनि खे का हुन में क्राइटेरिया कान्हे हिते तव्हांजो माण्हू हुजे, उन में ॿाहिरनि माण्हुनि बि बुक कराया आहिनि प्लॉट। ऐं ॻाल्हि बुनियादी तौर ते आहे त ईअं पीपल्स पार्टी बि न सम्झे त को माण्हू अंधा आहिनि या माण्हुनि खे जीअं असां फ़ैसिलो कंदासीं माण्हू अखियूं ॿूटींदा, इहो पंहिंजे लाइ नुक़सानु पिया कनि, पंहिंजो डिस्क्रेडिट पिया आणनि। ऐं जेके नंढा पॉलिटिकल अपोनेंट आहिनि ठटे में, बदीन में या उन्हनि ज़िलनि में जंहिंमें ज़ुल्फ़काराबाद आहे, उन में नुक़सानु थींदो, उन्हनि जो पंहिंजो नुक़सानु थींदनि, ॿियनि माण्हुनि जो वोट बैंक वधंदो, पीपल्स पार्टी जो वोट बैंक घटिबो। अच्छा, हिन ज़ुल्फ़काराबाद अथॉरिटी जेका ठाही वई आहे उन जे हवाले सां ताज हैदर साहिब ॿुधायो त उन अथॉरिटीअ में 15% सिंधी ऑफिसर आहिनि ऐं 25% ॿाहिरनि सूबनि सां तालुक रखंदड़ ऑफिसर मुक़ररु आहिनि। 15% थिया सिंधी, 25% थिया ॿिया 40%, 60% केरु आहिनि? 100% आहे न, 100% जेकॾहिं सैकड़नि जी ॻाल्हि आहे त 100% आहे। 15 थिया सिंधी, 25 थिया ॿाहिरियां, 40, बाक़ी 60% केरु आहिनि? न का तयारी कान्हे का। ऐं ताज हैदर साहिब छो त पाण लेक्चरर आया इन क़िस्म जो सम्झे थो त इन जे स्ट्रेंथ ते माण्हुनि खे ॿुधाईंदो, तयारी काई कान्हे। कंप्लीट तयारी करे सिंध जे माण्हुनि खे ब्रीफिंग ॾियनि ऐं इन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ी लॉन्च कनि, स्ट्रेटजी ठाहे लॉन्च कनि कैंपेन। उहो कैंपेन माण्हुनि ॾे वञनि, माण्हुनि खे ॿुधाइनि, माण्हुनि खे मुतमइन कनि। जेसि ताईं माण्हू मुतमइन न आहिनि त इन क़िस्म जी प्रोजेक्ट काउंटर प्रोडक्टिव थींदी ऐं हिननि जे ॻीचे में पवंदी। सही। अगरि हिकिड़ो ॿियो बि ॿुधायो आहे त सिंध धरती ते जेकॾहिं नवां शहर आबाद न थिया या न ठहिया त रोज़गार जो तमामु वॾो मसइलो पैदा थींदो। ॾिसो, उहा अलॻि ॻाल्हि आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेसि ताईं सुवालु आहे तव्हां सम्झो था रोज़गार वॾो मसइलो आहे, आबादी वॾो मसइलो आहे, त उनजो हल ॻोल्हियो न। उनजो हल इहो त कोन्हे त हिकिड़ी जाइ ते तव्हां ज़ुल्फ़काराबाद में वञी ठाहियो हेॾो सारो लखे एकड़नि ते हिकिड़ो शहर ठाहियो, उते मसइलो हल थी वेंदो? न, मसइलो हल ईअं थींदो हर डिस्ट्रिक्ट सां गॾु, हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर सां गॾु हिकिड़ो मॉडल टाउन ठहे। उन मॉडल टाउन में रोज़गार जा ज़रिया बि हुजनि, नंढड़ा यूनिट्स, इंडस्ट्रियल यूनिट्स बि हुजनि, हैंडीक्राफ्ट जा यूनिट्स बि हुजनि। उते तव्हां ठाहियो, माण्हू वञी उते रोज़गार कनि, उते माण्हू कमाइनि। मॉडल विलेजिस, मॉडल टाउन उहो ठाहियो। बाक़ी जेकॾहिं तव्हां सम्झो था त ज़ुल्फ़काराबाद में लखे एकड़नि ते हिकिड़ो ठाहींदो त उन में एॾी आबादी थींदी। ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ॾाढो ॾुखियो आहे कंहिं शहर खे आबाद करणु, इहो मज़ाक न आहे। माण्हू ईअं को हिते को माखी जूं नहरूं, माखी खीर जूं नदियूं कोन वहंदियूं जो माण्हू अची पहुचंदा हिते, ईअं कोन्हे। छो त हिते फैसिलिटी पाणी किथां ईंदो? कराची में पाणी किथां आहे? काथे? सही। माण्हू टैंकरनि जो पाणी था पियनि कराची में, त ज़ुल्फ़काराबाद में किथां पाणी ईंदो जॾहिं ज़मीन जो पाणी खारो आहे, जॾहिं त दरिया में कोटड़ी बैरेज में पाणी कोन्हे। त इहो बिना प्लान जी ॻाल्हि करणु मज़ाक आहे छा यार? को मुल्क, को शहर ठाहिणु, कंहिं मुल्क में को नओं शहर ठाहिणु को मज़ाक आहे छा? जंहिंजे लाइ तव्हांखे ॾिसणु खपे स्विगी गैस आहे न आहे, स्विगी गैस लभे कान, बिजली लभे कान, पाणी लभे कोन। यानी केतिरनि इलाइक़नि में, वॾनि शहरनि में, हैदराबाद में पाणी कलाकनि जा कलाक कोन्हे, कलाकनि जो कलाक कोन्हे, छो त बिजली कान्हे। बिजली रहतूं उन्हनि जे करे न, हिकिड़ी त बिजली रहतूं, ॿियो लोड शेडिंग। सही। मोटर था हलनि न, उहो पंप था कनि पाणी सेंट्रल प्लांट मां, उहो किथां कनि? सॼो मामिलो तव्हांजो जेको मौजूदा सेटअप आहे सॼो सिक थी वियो आहे, बीमार थी वियो आहे सॼो। जॾहिं तव्हांजो सिक यूनिट हुजे न दलाला, उनखे पहिरीं एनालाइज़ कबो आहे। मुल्क सॼो सिक यूनिट लॻो पियो आहे ऐं तव्हां ॿुधो था शहर आबाद कंदा ऐं को जवाब हुजे न हुनजो। अच्छा, उन ब्रीफिंग में जॾहिं हिकिड़ो सुवाल उथियो त भई सिंध जे क़ौम परस्तनि खे सुञाण हल्कनि खे ख़दशो आहे त गैर क़ानूनी जेके परॾेही धारिया हिते आबाद आहिनि कराची में मुंतक़िल कया वेंदा, जंहिं लाइ मुज़फ़र शुजरा साहिब बि चयो त उन्हनि खे आबाद कयो जेकर सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा। तॾहिं ताज हैदर साहिब चयो आहे त सिंध जा माण्हू ॿार घणा ॼणनि था जंहिं करे उहे अक़लियत में कॾहिं बि तब्दील न थिए। हाणे ॿारनि जी ॻाल्हियूं था कनि, इहा त ॻाल्हि ई कान्हे का, सिंध जा रुॻो माण्हू थोरी था कनि। कराची जा जेके ताज हैदर जहिड़ा माण्हू, ज़ाल बि पढ़ियल, पाण बि पढ़ियल, त खणी 2 ॿार ॼणींदा। उते बि त खोड़ आहिनि, बंगाली, बर्मीज़, उहे उर्दू स्पीकिंग वीचारा जेके ग़रीब आहिनि, उन्हनि जो बि त शौक़ु इहो यार ॿार ॼणो न। तंहिंजे करे ॿार, इहा ॻाल्हि ॿारणी आहे। सिंध जो माण्हू जेकॾहिं ॿार ॼणे थो त उहो जेको ग़रीब माण्हू थो वधीक ॼणे, पढ़ियल लिखियल माण्हू शहरनि में 2 ॿार 3 ॿार। सही। ॿाहिराड़ी माण्हू करे थो, ॿाहिराड़ी माण्हू आहे जीअं उते बि आहे, उते बि सॼो कराची को सुधरियल या पढ़ियल लिखियल माण्हू जो थोरी आहे।
अच्छा उनमें ब्रीफिंग हुई उनमें ठठे ऐं बदीन मां का ससुई पली जो असनैन मिर्ज़ा ॿियनि जेके MPAs हुआ उन्हनि शिरकत न कई सादिक मेमन ठठे में शिरकत कई उन बि वॉकआउट कयो ऐं उन्हनि जो मौक़िफ़ इहो जॾहिं मीडिया सां ॻाल्हायो त भई असांखे एतमाद में ख़बर न आहे रथा छा आहे त असां माण्हुनि खे छा ॿुधायूं त एतमाद में बेसिकली मामिलो पार्टी में ई ख़ुदि चवंदा आहिनि त उते जिते बाहि ॿरे उते सेक अचे जी सादिक मेमन त वेठो आहे ठठे में ऐं ठठे में जो वेठो आहे त उहो सभु ॾिसे पियो लका सही त शीराज़ी आहिनि ज़ाहिरा अपोनेंट आहिनि मुखालिफ़ आहिनि उहे पंहिंजो कैश कंदा सही नेशनलिस्ट उते कनि पिया अयाज़ लतीफ़ पली जो उते वॉक करे आयो आहे रियाज़ चांडे जी कल्ह रैली हुई बुनियादी तौर ते आहे त हुनखे त ख़बर आहे न त उते बाहि टांडा कहिड़ा पिया वरनि त उहो ज़रूरु एहतिजाज करे पंहिंजो इज़त बचाईंदो पंहिंजी खलत बचाईंदो पर पॉइंट इहा आहे त पीपल्स पार्टी जे सादिक मेमन त हिकिड़ो MP आहे न कारकुन आहे पीपल्स पार्टी जो असां पीपल्स पार्टी जे मफ़ाद में इहा ॻाल्हि आहे त जेका बि शइ कनि उहो महिरबानी करे सोचे सम्झी कनि घणेई थी वियो जंहिंजे करे ॾाढो नुक़सानु पियो अथनि अञा सम्झनि कोन था नुक़सानु ख़बर तॾहिं पवंदनि जॾहिं इलेक्शन थींदी छो त माण्हुनि में जेका क्रेडिबिलिटी आहे उहा पीपल्स पार्टी कान्हे माण्हुनि जे ज़हननि में जेका माण्हू सम्झंदा ठीकु ब्रीफिंग में ठठो सॉरी टंडे मोहम्मद ख़ान पाकिस्तान रूस पार्टी जे सदर आहिनि अमीन लाखो साहब हाजी साहब उहो चवंदा तमामु जज़्बाती चवंदा बिल्कुलु ज़ुल्फ़िकार ठहणु घुरिजे उनजो वास्तो कहिड़ो ऐं पढ़ियल घणो आहे हुनखे कहिड़ी ख़बर आबाद थींदी छा आहे ज़ुल्फ़िकार छा थींदी आहे पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो घणो पढ़ियल आहे हुनजो कहिड़ो एक्सपोयर आहे सही ख़ुशामद में माण्हू हिकिड़ी हद थींदी आहे तव्हां हिकिड़ो त कंसर्न कोन्हे टन मोहम्मद ख़ान तहलके ज़िले ते थोरी थो अचे ज़ुल्फ़िकार आबाद वास्तो ई कोन्हे हुन ज़िले सां सही तंहिंजे करे ज़ाहिद बुरगड़ी बि चयो ज़ाहिद बुरगड़ी साहब जन चयो त हिकु ज़ुल्फ़िकार आबाद न पर 100 ज़ुल्फ़िकार आबाद बाबा तव्हां भली ख़ुशामद कयो तव्हां भली ख़ुशामद कयो जंहिंजी तव्हां करणु चाहियो था पर ख़ुदारा रहणो हुन धरती ते अथव हिन धरती जे माण्हुनि सां अथव ॻाल्हि उहा कयो जेका हिन धरती जा माण्हू बर्दाश्त कनि इहो चाहे लाखो हुजे छा लाखे में मूंखे ॿुधाए लाखो जी पीपल्स पार्टी जो लीडर सदर न हुजे त हुनजी ॿी कहिड़ी इज़त आहे सही या वरी तव्हांजो ज़ाहिद बुरगड़ी साहब हिते पीपल्स पार्टी वोट था खणनि पंहिंजी कहिड़ी नंढी अहिड़ी क्रेडिबिलिटी आहे हिते हैसियत आहे असां उन ते बि डिस्कस नथा कयूं असां रुॻो चऊं था त बाबा पंहिंजी पार्टीअ खे मिसगाइड न कयो तव्हां पंहिंजी पार्टीअ खे चओ त इहे सभु ॻाल्हियूं खणी अचनि माण्हुनि खे सम्झाइनि माण्हू जॾहिं हा कनि उतां जा लोकल माण्हू जॾहिं ख़ासि तौर ते नुमाइंदा चवनि त हा हिन में ही अमेंडमेंट्स कयो जॾहिं हा कनि त ठीकु आहे न त तव्हांजे ईअं कंदो त हिकिड़ी त स्कीम रुली वेंदी कान थींदी ऐं तव्हांजी पंहिंजी बदनामी थींदी अच्छा ज़ुल्फ़िकार आबाद रथा जे हवाले सां जेका ताजदर साहब खे ज़िम्मेवारी आहे त इन ब्रीफिंग खां अॻु में हुन हैदराबाद में अवामी जमहूरी पार्टी इब्रार काज़ी साहब जी पार्टी वटि जे इजलास में शिरकत कई उते झेड़ो बि थियो ॿिनि ग्रुपनि में अंदरि पर उन खां पोइ अॼु हुन चयो आहे त सिंध जा क़ौम परस घणे भाङे ज़ुल्फ़िकार आबाद ते पंहिंजो राज़ी आहिनि सिर्फ़ु इब्रार काज़ी साहब जी पार्टी सां मुलाक़ात खां पोइ इहो तासुर छा सही अबरार काज़ी साहब एक्चुअली हुन प्रो गवर्नमेंट आहे हुनखे पंहिंजा मफ़ादात आहिनि छा आहिनि पर उहो ज़ुल्फ़िकार आबाद जी उन्हनि बि हिमायत कई हा उहो हिमायत कई आहे केटी बंदर जहिड़ो शाहकार मनसूबो आहे हा अञा ताईं का ॻाल्हि साम्हूं कान आई आहे हिननि खे कहिड़ी ख़बर पई त वॾो प्रोग्राम आहे उतां जे पीपल्स पार्टी MP खे ख़बर कान पई त काज़ी साहब खे कहिड़ी ख़बर पर हाणे छा आहे त हुननि चयो त जेके माण्हू असां वटि जेको माण्हू वांदो आहे जंहिं माण्हू टाइम आहे उहो माण्हू लीडर त थी वियो न छो त वांदो ई वांदो आहे न ॿियो कमु कोन्हेसि त उहो लीडर थी वियो ऐं हुन खां पोइ 4 अखर पढ़ियल हुजे या 4 अखर ॻाल्हाए बि वञे इहो कोन्हे त हुनखे जवाब त कंहिं कोन्हे न हीअ सोसाइटी जवाब वठे थी घणनि माण्हू विया आहिनि जो वञी दर ते तवा टंगिया आहे त तूं छा ॻाल्हि कई आहे हिकिड़ी ग़लति ॻाल्हि कंहिं बि कई आहे बुनियादी तौर ते असां वटि जॾहिं एहतिसाब कोन्हे असांजे सिंधी सिस्टम में सिंधी मुआशिरे में त पोइ जंहिंखे वणे थो पंहिंजी मंतक ॻाल्हि कंदो पंहिंजी ॻाल्हि कंदो ठीकु मतिलबु ब्रेक जो टाइम ते ब्रेक खां पोइ सिंध यूनिवर्सिटी जो ज़िक्र कंदासीं जेका सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर नज़ीर मुग़ल जी वापसी खां पोइ अॼु वरी सिंध यूनिवर्सिटी जो तइलीमी इदारो बंदि थी वियो आहे बाइकाट धरणा ऐं सुभाणे वरी इम्तिहाननि जा बाइकाट कया वेंदा इन ते डिस्कस कंदासीं असां